सिंध फूड अथॉरिटी जो खीर विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कारवाई। 12,000 लीटर खीर ज़ाया। सिंध फूड अथॉरिटी टीम कराची जे मेन सुपर हाईवे ते वाक़े वाड़नि ते पहुची खीर चेक कयो। 26,000 लीटर खीर में 12,000 लीटर ख़राब ॼाणाए ज़ाया कयो वियो। सिंध फूड अथॉरिटी पारां वाड़नि जे मालिकनि लाइ हिदायतनामो जारी। अमल न करण वारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। डिप्टी डायरेक्टर सिंध फूड अथॉरिटी। सिंध फूड अथॉरिटी टीम कार्रवाई कंदे कराची जे मेन सुपर हाईवे ते वाक़े मेंह जे वाड़नि ते वञी खीर चेक कयो ऐं सिहत लाइ हानिकार 12,000 लीटर खीर ज़ाया करे छॾियो। इन मौक़े ते सिंध फूड अथॉरिटी पारां वाड़नि जे मालिकनि लाइ हिदायतनामो पिणु जारी कयो वियो, जंहिं में वाड़े जे सिंध फूड अथॉरिटी खां लाइसेंस शुदा हुजण सां गॾोगॾु खीर रखंदड़ थावनि समेत खीर खणी वेंदड़ गाॾियुनि जो साफ़ सुथरो हुजणु लाज़मी करार ॾिनो वियो आहे। जन ते खीर रखण लाइ नीरे रंग जे प्लास्टिक वारनि ड्रमनि जो इस्तेमालु ऐं खीर वधाइण लाइ इंजेक्शन जे इस्तेमाल खां पिणु सख़्ती सां मने कयो वियो आहे। सिंध फूड अथॉरिटी जे डिप्टी डायरेक्टर मुताबिक़ मेन सुपर हाईवे ते मौजूदु मेहनि जे वाड़नि में कार्रवाई कंदे 26,000 लीटर खीर चेक कयो वियो, जंहिं में 12,000 लीटर ख़राब ऐं सिहत लाइ हानिकार हुजण सबबि उनखे कब्ज़े में वठी ज़ाया कयो वियो। डिप्टी डायरेक्टर मुताबिक़ मेंह जे वाड़े मालिकनि लाइ सिंध फूड अथॉरिटी पारां हिदायतनामो पिणु जारी कयो वियो आहे, जंहिं ते सख़्ती सां अमल करायो वेंदो। संदसि चवण मूजिबि जारी कयल हिदायतनामे ते अमल न कंदड़ वाड़े मालिकनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई अमल में आंदी वेंदी। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कराची।